बाबा कन्हैया ख़बर ओची के ॾिठ में ख़बरुनि में त मुंहिंजो पुटु अनवर सोलंकी मारिजी वियो आहे। पोइ हेॾे होॾे पुछा कईसीं या नेटनि ते आयो त मारे छॾियो अथनि, पर ज़ाहिर कोन कयऊं। अबा मुंहिंजो ज़िमेवार इहो हुयुमि, बञाणियूं अथमि 7 ॿारनि जो पीउ अथमि। हाणे ख़बर न आहे त मुंहिंजो बचो काॾे कयूं। मां कुझु नथी चवां न कुझु करे सघंदमि। अलाह जे नाले ते किरायो वठी हिते पहुती आहियां। मूंखे कराचीअ जे किराए जी बि वसियत कान्हे मिका। हाणे मूं ते महिरबानी कनि, रमज़ान जे सदको, नेक महीने जे सदको मूंखे पंहिंजे बचे जो लाश ॾियनि, जेको मां पंहिंजे सिंध में हथनि सां दफ़नायां, पंहिंजे बचनि खे ॾेखारियां। पुलिस इहा ईअं थी चवे तुंहिंजो खूनी आहे, तुंहिंजो खून घणा कया अथई, वॾा केस निकिता अथसि। अबा मां माउ छा थी करे सघां, मां त सिंध जे रहण वारी हुअमि। हिते 2 कलाक छा आहिनि भाउ, हिते आया आहियूं। अबा चवनि था त तोखे मां पके सबूत सां ॾींदासीं। अलाए ॾेई मुंहिंजो बचो मां दफ़नाईंदसि, पोइ मथां अलाए ॿिया केस हणंदमि। इहा मूंखे ख़बर कान्हे मिका। मां गुनहगार खे हाणे पंहिंजो बचो ॾियनि, मां तौबा कई। हाणे न मुंहिंजो हूंदो, न कुझु कंदो, न ॿाहिरि कुझु को पोइते अथसि।